वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला चयो त इमरान ख़ान ॻाल्हियुनि जी का बि दावत न ॾिनी वई आहे। गैर मशरूत ॻाल्हियुनि जे लाइ PTM लीडरशिप तयार आहे। सदर आरिफ अली विच में हिकु किरदारु निभाइण जी कोशिश करे रहियो आहे। वालेरल कश्मीर में इंसानी हक़नि जी सूरत-हाल जो जाइज़ो वठण अंटेर करार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त भारत कश्मीरनि खे ख़ुदइरादीअ जे हक़ खां महरूम करे छॾियो आहे। फ़ौजी ऑपरेशन ज़रिए कश्मीरनि जी आज़ादी जे हक़ खे चिथण जी कोशिश कई वई। पाकिस्तान कश्मीरनि जी ख़ुदमुख़्तियारी जे हक़ लाइ इख़लाक़ी, सियासी ऐं सिफ़ारती हिमायत जारी रखंदो। इंसानी हक़ इंसानी आज़ादीअ लाइ पहिरियों क़दम आहे। PP जॾहिं बि हुकूमत में आई त इंसानी हक़ खे यकीनी बणायो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 1963 जे आइन में इंसानी हक़ जी ज़मानत ॾिनी। मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो इंसानी हक़नि जी अलमबरदार हुई। PP क़यादत ऐं कारकुननि केतिरनि ई ॾहाकनि खां इंसानी हक़नि जी बहाली लाइ जिदोजहद कई आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो इंसानी हक़नि जे आलमी ॾींहं ते पैगाम। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हर शहरीअ जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। PP आइन में ॾिनल अवाम जे जमहूरी ऐं इंसानी हक़नि जी भञगड़ी कंदड़ ख़िलाफ़ जिदोजहद कई आहे। सिंध में PP हुकूमत इंसानी हक़नि लाइ भरपूर अज़म जो मुज़ाहिरो कयो। सिंध जो इंसानी हक़नि वारो खातो ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि खे क़ानूनी मदद ॾिए पियो। बोर दौरान कम कंदड़नि सां मुलाक़ात ते फ़ख़ुर आहे। ॾुखाइल इंसानियत जी ख़िदमत लाइ समूरा वसीला कत पांदा विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ॿोसपब केतिरा ई माण्हू हयातूं विञाए वेठा। ॿोसपब लखें घर तबाह थिया ऐं मवासिलाती निज़ाम घणो मुतासिर थियो। हथियारबंद फ़ौज लाॻापियल इदारनि वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतनि गॾिजी मुतासिरनि जी मदद कई। ईंदड़ चूंडुनि में पीपल्स पार्टी कराची में सरप्राइज़ ॾींदी। कुझु महीननि में असां साबित करे छॾियो पीपल्स पार्टी कराची में डिलीवर करे सघे थी। सोशल मीडिया अकाउंट ते मुर्तज़ा वहाब जे ट्वीट जो जवाब ॾींदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टीअ जे 15 महीननि जी कंहिं ॿिए दौर सां भेट न कई वञे। अवामी ख़िदमत सबबि असां 2018 में कराची में पंहिंजे क़ौमी असेंबली जूं सीटूं ॿीणियूं करे छॾियूं हुयूं। इमरान खान ते वज़ीराबाद हमले केस जी जांच लाइ JIT फैसल वावडा, इमरान इस्माइल, यास्मीन राशिद, हमाद अज़हर, फैसल जावेद, उमर सरफराज चीमा समेत 35 ॼणनि खे अॼु तलब करे वरितो। इमरान खान ते काताणी हमले जी जांच लाइ जुड़ियल JIT तरीक़े इंसाफ़ जे अॻूणे अॻवान फैसल वावडा खे तलब करे वरितो। लिखत में खेसि लेटर मोकिलियो वियो। मोकिलियल लेटर जे बतन में चयो पियो आहे त फैसल वावडा इमरान खान ते थियल हमले जी जांच में शामिल थिए। फैसल वावडा खे हिदायत कई वई त हू अॼु रिकॉर्ड समेत JIT जे साम्हूं पेश थिए। JIT PTI अखबारनि डॉक्टर यास्मीन राशिद, हमाद अज़हर, फैसल जावेद, इमरान इस्माइल, उमर सरफराज चीमा खे अॼु तलब करे वरितो। ऐं गढ़ी हुसैन वेझो ट्रैक्टर कल्टी थियण जे नतीजे में नौजवान अदरत जो शिकार। हादसे में 55 वरहनि जो अब्दुल ख़ालिक दम ॾिनो। लाश घर पहुचण ते कोहराम। अस्सलाम वालेकुम। धरती TV ने सगड़ मां फौजिया एजाज़ ऐं मां मारवी थईं। हेडलाइन्स वठूं तफ़सीली ख़बरूं ब्रेक खां पोइ।